न अदायो खर्च करो न बखील थियो वकान बैन ज़ालिक क़वामा विच वारो रस्तो इख्तियार कयो वल्लज़ीन ला यदून मा अल्लाह इलाहन आखर दुखी ॻाल्हि अची वई अल्लाह जा वली उहे आहिनि जेके अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे कोन सॾींदा अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे कोन सॾींदा हर गुनाह माफ़ थी सघनि था हर गुनाह भले उहे गुनाह वारी जे ज़रनि जेतिरा हुजनि भले उहे गुनाह मींहं जे कतरनि ऐं फुड़नि जेतिरा हुजनि भले उहे गुनाह वणनि जे पननि जेतिरा हुजनि ॿुधी छॾियो भले उहे तव्हांजा गुनाह समुंड जे झाग ऐं फीर जेतिरा हुजनि ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम कुरान फरमायो न उमेद न थी गाठो त माफ़ करण वारो इन खां बि वॾो आहे खबरदार कुरान में अल्लाह जी फरमायो आहे त माफ़ कंदुसि कुरान में चई आहे माफ़ कंदुसि जो तो तारीखी ॻाल्हियुनि खे त केरु ठुकराए सघे थो किस्से कहानियुनि खे त केरु ठुकराए सघे थो पर अल्लाह जे क़ुरान खे त केरु नथो ठुकराए सघे चाहे देवबंदी हुजे बेरी हुजे खणी केरु हुजे क़ुरान में चई कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह ओ मुझा महबूब नबी मुझे उन्हनि बाननि खे चओ जिन ज़ुल्म कयो आहे जिन गुनाह कया आहिनि जिन इसराफ़ कयो आहे जिन पाणी पाण सां वेधन कयो आहे उन्हनि खे चओ अलाह जी बख़्शण वारा आहिनि इहा ॻाल्हि मञो था न पोइ बख़्श त उनखे कंदा जेका गुनाह हूंदा न भई जहिड़ा गुनाह ई कोन्हे त उहे कीअं माफ़ थींदा अरे बख़्शिश त आहे ई गुनाहगारनि लाइ मना गुनाह आइन तॾहिं त माफ़ थो करे नाम में न थियो छो त रब वॾो आहे बख़्शण हार माफ़ कंदो ऐं इन ई क़ुरान में लिखियो पियो आहे जंहिंमें इहो लिखियलु आहे त रब बख़्शण हार आहे इन ई क़ुरान में लिखियलु आहे इन्नल्लाह ला यग़फ़िरु अन युशरक बिही खबरदार जेकॾहिं मूंसां कयो के तव्हां भाईवार कयो आहे शिरक कयो तव्हां माफ़ कोन कंदुसि इहो क़ुरान जो फ़ैसिलो आहे शिरक जी माफ़ी कोन्हे ॿिए खे सजदो करणु शिरक आहे ॿिए खे रुकू करणु शिरक आहे ॿिए खे सॾणु शिरक आहे ऊंधा थिया पिया आहिनि माण्हू कसम खुदा जो तव्हां ॾिसो ही नेट जो दौर आहे पीर साईं बीठो आहे मुरीद अचनि पिया मुरीदियाणियूं अचनि पियूं निभागो उन्हनि खे त कोन थो चवे त भेण निभागियूं पर्दो त करियो ईअं अचनि पियूं हथ में कंहिंजे हथ में 100 आहे कंहिंजे हथ में 50 आहे कंहिंजे 1000 में साईं बीठो आहे पर साईं खे पैसा ॾिनई उहो साईं वठां विधा खीसे में मुरीदियाणी किरी पियो साईं जे पेरनि में सजदो करे वरी रवानू पेरनि खे सजदो पेरनि खे चुमियूं वञे पई इन्हनि खे कोन थो चवे मुरीदनि खे त निभाइजो सजदो अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे कोन थींदो ऐं तव्हां जहिड़ो इंसान मोहताज आहे ईमानदारी जेके जीअर आहिनि उहे बि शिरक पिया कराइनि सजदा पिया कराइनि बाक़ी जेको कब्रनि ते तव्हां जेको हशर
बाक़ी ॾिसो जेके सजदा पिया थियनि मर्द औरतूं दाजा पिया आहिनि कबरनि खे चुमियूं पिया ॾियनि चटी पिया भांकर पिया विझनि तव्हां पाण खे हली ॾिसो मुरादूं था पूरियूं कनि असांजूं मुरादूं तूं कहिड़े क़ुर में लिखियल आहे त मुरादूं पूरियूं कंदा कहिड़े क़ुर में लिखियल आहे त इहे मुरादूं पूरियूं कंदा कहिड़े क़ुर में लिखियल आहे त तव्हां इन्हनि खे सतायो इहे मूंखे चवंदा त पोइ आऊं जी ॻाल्हि ॿुधंदुसि न त कोन ॿुधंदुसि इहो पटेवादी वारो सिस्टम क़ुर में कोन्हे लिखियल अल्लाह वटि लिखियल कोन्हे अल्लाह क़ुर में लिखियो आहे अम्मे युजीबुल मुज़्तर इज़ा दअा माण्हू जॾहिं तड़पी मुंहिंजे दर ते अची किरंदो आहे त डायरेक्ट आऊं रब हुनखे जवाबु ॾींदो आहियां जी मुंहिंजा गाना छा थो चवे अल्लाह जो रसूल तो फरमाए तू बाने के दिल में याद करने बाना तू रब के दिल में याद कर रब के दिल में याद कर लो तू मस्जिद में मन के आगे तौहीद बयान कर अल्लाह जो जिक्र कर रब तुंहिंजो जिक्र आसमाननि ते मलाइकनि जे जलसे में कंदो मजमे में तुंहिंजो जिक्र कंदो ओ बाना तू रब ना बाड़ी हली रब तोड़ा नरी हली